साहिबजादा साईं पीरे तरीक़त रब्बे शरीयत साईं मियां गुलाम मुर्तज़ा मदजुल आली स्टेज ते वेठल सैयद सादात उलमाए किराम ऐं मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो जी मुझे साईं जी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ये अजीम शान अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं पीर अलहाज मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंजो सालियानो शरीफ़ जंहिंमें कसीर तादाद में उलमा व मशाइख़ अवाम अहले सुन्नत वॾे तादाद में शरीक आहिनि। टाइम के सामूं रखंदे आवाज़ आॾो जेका आयत करीमा पढ़ी आहे इन जो सोली सिंधीअ में तर्जुमो करे उन जे मुतालिक़ अर्ज़ करे पंहिंजी जाइ वठंदुसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो अला इन औलिया अल्लाह अल्लाह फरमायो ख़बरदार जेके मां अल्लाह जा वली आहिनि ला ख़ौफ़ुन उन्हनि जे मथां कंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ ख़तरो न आहे। बेशक ईमान आमीन जमात कसीरा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह भला हम यहज़नून अल्लाह फरमाए जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त पंहिंजनि रोज़नि मां मक़बरनि मां उथंदा रब फरमाए त उन टेम में हुननि जे मथां को दुख न हूंदो कंहिंजे मथां अल्लाह जा कामिल वली अल्हम्दुलिल्लाह अवां खे बार बार दोस्तन चयो भई अदब वारी जाइ आहे बा अदब बा नसीब बेअदब बेनसीब हाँ सही है बेशक अदब सां वेहंदो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। ऐं अदब अहले सुन्नत वल जमात वारनि वटि आहे हाँ सही है ॿिए कंहिं वटि अदब न आहे। अदब सिखणो थी अल्लाह वारनि वटि अचे हाँ सही अल्लाह वारनि वटि अचे अल्लाह वारनि जी ॻाल्हि पियो कयां देखो अल्लाह जो कामिल वली हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बिनाले वारो सब चो रहमतुल्लाह ताला ॾाढे चो रहमतुल्लाह ताला अल्लाह जो कामिल वली पंहिंजी दरबार में पंहिंजी दरगाह पे हदीस नबवी को पढ़ाए ॾाढे कजो सुभान अल्लाह। तालिबन खे साईं फरमाए त बाबा हदीस खणी चो हदीस जो सबक पढ़ो तालिबन हदीस जो किताब ला दो हदीस जा किताब बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ इब्न माजा अबू दाऊद तिरमिजी निसाई मिशकातुल मसाबी अदा जी मुझे अल्लाह जो कामिल वली जॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम करे सबक शुरू कयई अल्लाह जे कामिल वली इरशाद फरमा हदीस पढ़े काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में अक्ति इबादत इन जा माना ॿुधो जी मुझे साईं जी मौलवी साहब माना कदो नबी करीम अलैहि सलाम फरमायो हुजूर करीम अलैहि सलाम फरमायो है अल्लाह जो कामिल वली हदीस जी माना तो करे फरमायो फरमायो मुझे मदीने वाले घोट आवाज लायो हथ मथे करी जो सुभान भाई अदब वारो हाँ मुझे सही अल्लाह जो कामिल वली हदीस जी माना तो करे काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमायो मुझे मदीने वाले घोट सुभान अल्लाह अब जो ईमान आ तो हुजूर घोट हथ मथे खणो पास पूरी जहान में घोटा माशाअल्लाह सुभान अल्लाह हेरे तने हर अरफात वारो पैदा लगो प्याजो कहाँ नजर को जो उन पिराने के शहर में गैर मुस्लिम रहता हिंदू रहता हिकिड़ी माई नई जवान पंहिंजी छोकिरी खे चए थो अम्मा तुंहिंजो पीउ थकियो टुटियो आयो आहे मखदूम साहब जे मदरसे में खूह हुआ उतां वञी पाणी थो भरे आ
कने बर्फ नहीं फ्रिज नहीं वा न्याणी दिलो खयो खड़ो खयो अल्लाह जे कामिल वली जी दरबार में आई उन दिले के रसो बधी हेठ लाथई भरे मथे कई कच्छ में कई शाम अल्लाह जो कामिल वली हदीस को पढ़े काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे मदीने वाले घोट छोकरी जे कन ते इहे लग पइजी विया साईं पे तो फरमायो मदीने वाले घोट हिकड़े सेकंड में अल्लाह जे कामिल वली उन न्याणी जी तार मदीने वाले घोट सां मिलाए छोकरी खां पानी खणण विसरी वियो अमर विसरी वई अबो विसरी वियो घर विसरी वियो उन दिले के कच्छ में करे ज़ारो कदार रोवण लगी अखिल में पानी जा नीर पिया वहल अल्लाह जे कामिल वली जी नज़र पइजी वई साईं फरमायो मुझे मदीने वाले घोट छोकरी के उधमा पे आया तो वञा साईं जे कदमनि ते वञी हथ रखा अर्ज कया त साईं उहो मदीनो किथे आ के मदीनो भी देखा ऐं वो मदीने वालो घोट भी मूंखे देखा वरी इहो ख्याल देश वरी पाण खे संभाले वञे हे छाची करी तो दियारी गैर मुस्लिम एडी बेरबी बड़ी हटी वने बड़ी अजीजो सो बैठी रोए हे अल्लाह वारो जे मदीने वाले घोट सरदार मिलाए छड़ी अरे लगी तुझी राज के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी खुशी भी ना अदब न करे कुछ हासिल थी अल्लाह जे कामिल वली हदीस जी माना तो करे फरमायो मुझे मदीने वाले घोट उची वरी साईं ॾिसी मदीने में मोह त केॾी महिल तो मदीने वारो अची ऐं आशिक़ वटि मदीने वारो ईंदो अज कुर्ब करे मुझे कखड़ने में मुझो चंड खां वधी सोहणो यार ईंदो कुर्बानो बना ते रस्ते दा जहि रस्ते दा कुर्बदार ईंदो बहराल छोकरी दिलो खयो घर वञी बहती अम्मा पुछे थी अम्मा देर थी वई रात जो छोकरी समय थी नंढ थी करे सॼी रात आराम नथो अचे लुछे पुछे थी ईअं पई थी दर में जीअं मच्छीअ खे पाणी मां ॿाहिरि कढिबो आहे जेकी अलाह करे सुबुह थे वरी वञा इहो सबक़ ॿुधा हाणे अम्मा त चवेसी कान थी पाण दिलो खे सदो साईं जे मदद से अल्लाह जो कामिल वली अल्लाह तो अदब सां अचो छोकरी आई अल्लाह जो कामिल वली समझियो ताबत पढ़े न बाबा हदीस जो किताब लायो हदीस के खोली काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी माना तो करे फरमायो मुझे मदीने वाले घोट बड़ी छोकरी दिल बुद्धि ॾाढो अंदर ठाई बाका जो अंदर ठरे तो हथ मथे खणो अल्लाह करे मने तुझी मुझी तार मदीने वाले घोट सां लगी सुभान अल्लाह हां तार कने तो मजो पोखी नो ना यार यमन हो काथे अवेश करनी की अब तो यार यमन हो काथे
हफ़्तो में आई, ॿियो हफ़्तो में आई, टियों हफ़्तो में आई। 3 हफ़्तनि खां पोइ 4-5 ॾींहं उहा छोकिरी वरी पाणी भरण आई। अल्लाह जे कामिल वली ताल बके फरमाए पुट हेॾे आ, पंहिंजे भाड़े में वञी जा चकरे आती है न्याणी छो नथी अचे पाणी भरण जे लाइ, बीमार आ त हलूंसि पुछण। छोकिरो मोटी आयो कि बिना उनजी पीउ मां शादी कराए छॾी, काथे पढ़ाइनिसि ख़ैरपुर पीरस में, पिराले जे सिधो ख़ैरपुर पीरस ओभर में आ। अल्लाह जे कामिल वली 5 रुपया कढी करे ताब खे ॾिना, 5 दुकान तां पिराले में उन टे में 2-3 दुकान हा, उतां वरी चिकने वारो रो वठी आ। साईं खाॾे कंदे वठिया त मां तोखे ॿुधायां, अल्लाह जे कामिल वली मखदूम इस्माइल पिराले वारे उहो रो घुरायो, पंहिंजी चादर में बधई, पुठीअ पाड़ो कयई, कदम ई खयई त वञी ख़ैरपुर शहर में पहुतो। अढाई कदम वलीअ जे लाइ गाॾियां कजो सुभाणे मुझी पवने बक़दम की त ख़ैरपुर पीरस टाइम मिलेला 15 मिनट इतना देर मरिया टाइम जी भी पाबंदी जरूर कभी बेन बहुत पर पुराने करीम के वनी पढ़ी ॾिस हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़िया ॾाढा जो सुभान अल्लाह जिते बल्कीसा जो तख्त को घुराए जिन्न कम न कयो, देव कम न कयो। अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम के कावड़ लगी, गुस्सो लगो या तेरा वली उठी बिठो सलाम सुलेमान जे उम्मत में वजीर हो ॾाढा जो सुभान अल्लाह हुयो खुदा जो वली बाकी अल्लाह जो वली हो बुझड़ो हो नकी नकी बचो जेके भला जोश घट कयो हुक्म कयो छा ॻाल्हि आहे चीहे देव थो जे त हेतिरे टाइम में जिन थो जे हेतिरे टाइम में तव्हां छा था फरमायो अञा जल्दी खपे अल्लाह जे कामिल वली उन जो नालो आसिफ बिन बखियार उथी बीठो अर्ज की कि भला नाराज़ न थियो, गुस्सो घटि कयो, कावड़ घटि कयो, तव्हांजे अखि जी छिभिड़ अञा मट बि कान छिभ बि कान बल्कीसा जो तख्त ठका अचे गयो। सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मतीअ जो वलीअ जो कमाल आहे। ॿुधा त सही लोढ़े वारे सोने मीर मुंहिंजो जो कमाल छा हूंदो? हथ ते मथे खणी चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह का बे पाबंदी काने कोई सीएम जी तहां जी सलदी अल्लाह के नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के दरबार में जिक्र मुंहिंजा मौला क़यामत जे ॾींहुं जेको मीज़ान में असांजा अमल करंदा असांजी उम्र ॾिजा वो मीज़ान ॾेखारींदे अल्लाह फरमाए कहा तू ॾिसंदे हा मौला मूंखे ॾेखार। अल्लाह सी पर्दा हटाया हेरे तवज्जो हिजाब हटाया ककर हटाया ताराजी ॾेखारीस कहिड़ी ताराजी अला ततगौ फिल मीज़ान वाक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुखसिरुल मीज़ान। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ताराजी ॾिठी त चई मुंहिंजा रब करीम हे त हिन जो हिकु हिकु पोड़ो एतिरो जो 7 आसमान 7 ज़मीनूं पुड़ में विझजनि त बि हिकिड़ो पुड़ कोन भरबो। या अल्लाह कहिड़ो तुंहिंजो बानो हूंदो जंहिंजूं नेकियूं न पुड़ खे भरींदियूं? कहिड़ो तुंहिंजो बानो हूंदो? अल्लाह फरमायो त मुंहिंजो बानो जेको सुभान अल्लाह चवंदो पोयूं आवाज़ न आयो मुंहिंजो बानो जेको सुभान अल्लाह चवंदो अल्लाह फरमायो 7 आसमान 7 ज़मीनूं इन पुड़ खे न भरींदियूं पर मुंहिंजो बानो सुभान अल्लाह कंदो सुभान अल्लाह जे चवण सां इहो ताराजी वारो पुड़ भरजी। ॾाढा त जो सुभान अल्लाह कुरान में वाक़ियो आहे।
हो जे मां तो तफसील सा बुधाया हिनन वाक़े जे ले घट में घट को भी कलाक खपे अल्लाह जो कामिल वली हाने न को गयो न को आयो अखी शिब में बल्कि साजत वक्त थका अचे गयो किथे लिखला कुरान में अबा काथे लिखला दादी वाले काथे लिखला रब दे कुरान में लिखला सूरह नमल के वनी खोले पढ़ हजरत मखदूम साहब मोहम्मद इस्माइल साई रो बदी पैदी चादर में पुठी पादो करे कदमई बखया तनी खैरपुर पहुंचो पहली पहली गोठ जी पाटन ते लुकमान जो गोठ गोचे वटे पुछा की बाबा पिजाले में हिंदुन जी छोकरी पर जी आया उन जे घर की खबर तो सब जो यो जो वडो के कायो न जो अल्लाह जो कामिल वली हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिजाले वारो आयो उन छोकरी जे दरवाजे के खड़काई परे की भी रहो घड़ी मस गुजरिया के छोकरी जो सहरो धोती बधी पया वाट में मानी जो गिर हुआ एकड़ो गिरो के हाथ में बाहर निकली आयो दरवाजो खोली चेहरे ये प्रो चमके जे चोली जो चंद चमकंदो कदम ते किरी बेटी ना के रायो नालो बुधायो इमाम मोहम्मद इस्माइल करियाले वारो हुकुम कयो मुझे गोठ में छोकरी पंजी या 3-4 डी खबर पया हे उन जो करा मुके सही बुधायो आया गलत चीज न वो सही आया वो मुझे नो आहे सही मानी भी पता है अल्लाह ने काबिल भले जो नी कन्न में चीज तो जो वर्ष दो आयो तो जो मुर्शिद अरे मुर्शिद में खाए ना सामने जाड़े तो जो सुभान अल्लाह बड़ी बड़ी जो सुभान अल्लाह आवाज आशिक हजार साईं नटे सुभान अल्लाह बेकदर ही केड़ी दरगाह ते आई आवाज आशिक हजार साईं असा दी यारी कबूल पेशल आवाज आशिक हजार साईं आवाज आशिक हजार साईं असा दी यारी कबूल पेशल असल खाया आवाज बानी असल खाया आवाज बानी बती बेकारी कबूल पेशल आवाज आशिक हजार साईं अल्लाह जे कामिल वली जे कदम ते करीब साईं वो मुझे तो आए शाबनी जैसे करने में तो जो मस्जिद आए थी फिर आले वाला खबर से बुझाए ना धोती बदी पया हिंदू के उन जे नहमानी भी 50 साजन दे वेठिया बरसावनी वेठो अम्मा पिराले में को पीर आहे मोहम्मद इस्माइल छोकरी खा दो हथन मा छडायो हा बाबा आहे मुझे मुर्शिद दे रब खैर करे छा थियो आती बाहर बीठो आ तुझे इंतजार में मिलन के ले आयो थई छोकरी रोणदी आई गिची मेरो विधई ये बीजे जे भेट धनी बाछा तुदा चीजे हे कार मत सारी दे सुपरी पेरे बिछाया पिंपड़ियो अंध बिछाया बार को साजन सब जमार आ गोली थी न गुजारिया कदम देखरी पे किबला मा कमी के हेतरी मेहरबानी हेतरी करम नवाजी गई थी अल्लाह ने कामिल बलिए जो तुम के दुनिया नी मा गुरही सबक दिल सा बुधदी ही दिल सा हटाई दी ही
सबक पढ़ना है तालिब इंतजार में होंदा इजाजत मिले पर हाने एकरो तबुद त तुजो घोट किथे आ साईं फरमाए अमा तुजो घोट किथे आ ला खला वठी जिसने सा सुभान अल्लाह छोकरी बगी वनी मुर्सल खे वठी आई जीवारो कर साईं दे कदम ते करीब कदम ते साईं बिधी खे दुआ ॾिनी अमा मुंहिंजी हाणे ख़ुदा हाफ़िज़ छोकरी साईं जो फ्री अॻु वठो हथ हीअं कई क़िबला तो मूंखे रो ॾिनो मां क़बूल कयो मूंखे फरमाए त पंहिंजे घोट खे वठी आ मुंहिंजो घोट ई हो आ कारो आ अच्छो आ बिंदरो आ त्रिखो आ इहो मुंहिंजो घोट आ हाणे मां तोखे तकलीफ़ उते बि कोन ॾिनी हिते बि कोन ॾियां पर तो मूंखे जो पंहिंजो घोट वठी आ हाणे मूं वारो घोट ॾिसी नथो वञी वञण कोन ॾींदी मां तूं जो चवंदे ॻाल्हि ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे मदीने वाले घोट हाणे तॾहिं छॾींदी मां जॾहिं मदीने वाले घोट जो दीदार कराईंदे हसनैन करीम जे नाने जो दीदार कराईंदे ॾाढे जो सुभान बाबा हसन बाबा मीर हुसैन ॾाढे जो सुभान अल्लाह उनजे नाने जो दीदार अरे बाह मुंहिंजे हुसैन जो मर्तबो ईमानवा मथे ख़दमा ॾिसां बाह सोने हुसैन जो मर्तबो ईमानवा नानो नबी इहो ज़मानवा ओ पियो जंहिंजो पहलवान वाह सोने हुसैन जो मर्तबो ईमानवा ओ सारी मदीने जो मीर थे सारो मथ से शबीर थे पढ़ी रहो कुर्बान पढ़ी रहो कुर्बान पियो जंहिंजो पहलवान वाह मुंहिंजे हुसैन जो मर्तबो ईमान यानी साईं के अजल क़िबला कुर्ब कर तू जो चवंदे फरमायो मदीने वाले घोट मां तो तकलीफ़ न ॾियां अब समझो था तो मूंखे रो करायो त हलिया वञो मूंखे छो चई त पंहिंजो घोट वठी मां ॾिसां हाणे राज़ खे तो पाण खोलियो मुंहिंजो घोट ॾिठो थी त पंहिंजे घोट जो बि दीदार करां साईं फरमाए त मां त हदीस की माना तो कया सही हदीस में सच्ची मदीनो भी सचो मदीने वालो घोट भी सचो ए अल्लाह वारो जादो ए खुदा वारो ये माना कयो हलो वने फरमायो नबी करीम अलैहि सलाम चयो नबी करीम अलैहि सलाम ना पर हे अल्लाह वारो अदब वारो ये तो फरमायो मुझे मदीने वाले घोट यानी कि जैसे ही हदीस में सच्ची तुम भी सचो मदीनो भी सचो मदीने वालो घोट भी सचो ये तुम मिलंदा या ससु आई सहरो आयो नैनानी आई सजो लुकमान जो शहर पलटी दी पयो छोकरी कदम ते भाकर विझी बिठी आ सभिन जैसी अकुल तो कयो से त मरी वी थी छोकरी बहे वाला हजा काम अरे किया ता खुदा वाला हां जी ये चाहे खुदा वाजे कामिल बारे जो उस मुबारक न को न्या को आयो न को फोन आई तो ने असा ने हां
अंदाज़ो न लॻाए ॿाहिरि ते वॾो मेलो लॻो पियो मलाइकनि में इलाही साईं महिरबानी कर कुर्ब करीस छोरी मरी वेंदी हाओ बा मदीने वारे घोट जो दीदार कराया सियासी कुर्ब कर अल्लाह जे कामिल वली हथ खया अरे खुदा जे दोस्त जा मत अरे हे जेके हथड़ा करन आया खुदा जो कसम त जेको तीर मो कमान मो तीर निकरंदो वोटंदो नाहे मगर खुदा जो कामिल वली साईं हाजी शाह दिन नजर कदो त वो निकल तीर में बरी पई हिते अल्लाह मिलंदी हिते को खुदा वारो मिलंदो अब हाओ याद अल्लाह के सही है मिलाइन जेके बोला सा ओ अल्लाह वारा अना है ने वो करने वाला यार बैठा अल्लाह सा मदीने वाले घोट सा मिलाने वाला यार बैठा है मिलाइन जेके बोला सा ओ अल्लाह वारा अना है ने भरल तई भाणा भागने जा है भरल तई भाणा भागने जा ओ मता समझी सुना है ने अल्लाह जे कामिल वली जो हाणे नथा मिलो चौथा त मदीने वाले घोटे दीदार कराए त अखियूं बंद सदका अदनी के फल में सब के तादाद में किया अखियूं बंद के तो पड़े घोट जो दीदार कराए अदनी अखियूं बंद कयो अल्लाह जे कामिल वली हथ खया पर्दा हटी विया हिजाब हटी विया कंकर हटी विया जबल हटी विया सामू गुंबद खजरा चिटो थी बीठो साईं जो अखियूं खोलियो इहो तो मुझे मदीने वारो घोट मानो गैर मुस्लिम छा बर्दाश्त कदा टुटा अल्लाह अल्लाह कदा पदा अल्लाह अल्लाह ले पदा पदा खुदा वारो घड़ी खन बीठो पानी जो गिलास पड़ी दम करे ठंडा उनके हई होश में आया सभने कदम में गिरी पसे त जिया कुर्ब कयो थई लागी तो कुर्ब कर कलमो पढ़ाए मुस्तफा के दीन में दाखिल अल्लाह हमारा ये हजरत ख्वाजा मोइनुद्दीन अजमेरी चिश्ती भिश्ती रहमतुल्लाह तआला अलैह एकड़ी नजर सा लखे काफिर के कलमो पढ़ाए छे तो के खबर ना है सैयद मेरे शाबाश साहब रहमतुल्लाह तआला अलैह पर जितर बात में बैठा है आखिरी गाल बैडमिंटन में खत्म हो गया टाइम मुझे थिया फटी दी जमा एकड़ो वडे हो सो बजी जमीन दी घुमी घोड़े ते चढ़े हले हो बेनी हिते ब्यायो तेरी हिते ब्यायो चौथे दी हिते ब्यायो पंजे दी जी बगा के सभी टुकी बैठा है साईं जी आदो मां बजे घड़ी कर वना त चवे छा तो अल्लाह बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल कुलूब अल्लाह तो फरमाए खबरदार चवी मुझे दिल के करार मिले सुकून मिले तो वो मुझे जिक्र कर मुझे जिक्र में तुझे दिल के करार ही कड़ी करे बैठो अल्लाह मुझे मैं डाढो मसला है बेनी जो थियो बरी आए तेरी ते बरी आए नेक सुनी वेठो ते बैठो जन जिक्र जी हर महफिल हल्को खत्म थियो साईं के कदम खदर के बला कुर्ब कर जी हिनन के या मेहरबानी की थी त मोते कर मेरो मानो जमींदार मानो तुझो कम फकीर सा केड़ो जिसे बस मेहरबानी कर जी बात करानी पड़ी पटको पानी पड़ी नमाज पढ़ी पड़ी असा जे फकीरी में ईदे थोड़ी अल्लाह बल नबलुवन्नकुम बिशैइ मिनल खौफि वल जुइ व नक्सिन मिनल अमवाल अल्लाह फकीरन के आजमाई दो वडेरो मानो इम्तिहान बर्दाश्त कर सके किसी से मेहरबानी बार बार जी अल्लाह जे बानी जिक्र दिनो कहानी जिक्र वली कर नमाज घर में पढ़ी मस्जिद में पढ़ी चार तस्बीह पर दाढ़ी रख रहा है पटको पास जिहाद से ये मनी के महीनो अध गुजरियो
महीना जो गुजरो घर वाली जो देख खबर है चाहे थी सिकुरा सही मेरे शाबाश का जिक्र है चाची तो ज्यादा हरा दी थी तो तू नमाज पढ़ सबागी अल्लाह समय के नमाज फर्ज कई इन सलात कानत अलल मुमिनीन किताबा मौकूता अल्लाह तो फरमाए बेशक ईमान वाले मर्दन ईमान वाले औरतों के अल्लाह मुकर्रर टाइम पे नमाज फर्ज कईया जिहाने छाती दो जिहाने बरकत पंदो अल्लाह राजी थी दो बस महीनो ही कोन गुजरियो आखिरी गा जी हो जाता है सुबह जो सवेर हारी भजन हुआ अल्लाह दर खटकाई साईं निकले बड़े रुसा भाई बुहारी पे दरबार अब की आई जिसे खबर खैर दरिया में नदी रात चाड़ किया बंद टूटी पिया जेके पौंड फसल सारी त्वारी सब लड़ी डबड़ी खैर खिबा माशाल्लाह साईं के बुधाए ते क्या नहीं दे आजमाशी ने सच्ची में दरबारी पीछे से बड़ी रात छमके हारी दिगाने के तो बंद टूटी पियो दरिया वारो सजो फसल पौंड सारी कम पियो जियो दे पे मुर्शिद जी करामत नहीं चाहिए सुभान अल्लाह माने 12 महीना छा खाइदा सी अल्लाह हद अल्लाह हद हफ्तो ही कोन गुजरियो बियो हारी भजन हुआ अल्लाह जेबा फेर का है कि जे को जोड़ो दाद जो वठी दिनो ही न रात जो खारा है प्यारा है बदो मान सुबह जो तक कई दाद तदे ते नो पे अल्लाह फिलहाल बुको तारे को बाप सक जला चालू सन बची काजन आप दी पर साईं तो के बिता रहा तदे जो हावदा बड़ो इम्तिहान है साईं के बुधाए अब तो कोन गुजरो वडे के दीद न नाले हेकड़ो मामूली बुखार थी पियो कड्डी है कोन गुजरा नौजवान 18 साल जो पुट वफात करे अल्लाह मुबारक हाने बडे रो रहियो बाकी 7 साल है तडो खेल बडेरो मोटी आयो गम जगह परेशान भाई साहब के वडेरा कंदे मुर्शिद इयो थी मुर्शिद ये सोच तो बा कई न ची छा न पुट जो सिर कई दाद माराई फसल लोढ़ाए चली छा खाइंदा सी जी भला हाने सलाह दे वडेरे के जी हाने तो जो नंबर आया मुंजो वारो या तू मरदे या मां है मिलकत शोदा गोठवारा खाई विदा पुट जी शादी में कोन कई सी पहाड़ जे तने नाराज न ची कावड़ न करे अल्लाह जो नालो थी राजी थी जी भज भजे पीर दे जी समा मुरीदी फकीरी का बस कई वापस ना बस के जी हाओ साईं भला कावड़ कोड़ा करता नी जी बस बन न कहां तू मरदे या मां बस एठी मथी वडेरे के गालो के हेरे तवज हां दे वडे रो चला दे का मिलवरी एक बगो शाम जो टाइम हो वनी पको साईं सैयद मेरे शाबाश सुना को वडे रो मजो मुरीद नो खैर दाई सा में को जुमा पे साह पटी सारो पतारो तो साईं बंद टूटी पियो फसल बुधी वियो कांद जो जोड़ो मरियो पुट मरी वयो घर में घपी लगी पिया ना बस के मुरीदी का पीरी का फकीरी का तो बहदारी पाया कर पंजी वापस वठो ये वापस दी अल्लाह जे काम लेवली तो कहो मां के चयो अल्लाह आजमाएगी अल्लाह इम्तिहान वठंदी हां किसी का सब मेहरबानी कर अल्लाह जे काम लेवली सोने मेरे शाबाश आते हो बदे के ॾाढी तकलीफ़ आया नौजवान पुट में मरियो त सदाद वयस फसल वयस हाणे थोड़ी मलम इन जी फटन ते रखा सुभान अल्लाह मलम रखा से फटन ते कुछ करार मिले से होश में जे को निगाह ॾिसो मेरा भैया तो कोन हां सही यहां तक करे जी मुझे हाथ ॾिनो ई हथ ॾे बड़े रे हथ खणी सैयद मेल शाह जे हथ में ॾिनो ये खणी हथ के जोर ॾिनो बडेरे जतन के जोर मिलियो बडेरे जतियूं बंद थी वयूं ॾिसे तो मुंहिंजो हथ बडेरे जे हथ में आ बडेरे जो हथ पीर जे पीर दादुल दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जे हथ में आ अल्लाह 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 बडेरे जतियूं बंदे अल्लाह जो कामिल वली दिल के फटन के थथा पहा ठो रखे मल मन जा बडेरो थोड़े से मौज तो सैयद मेरे
मेरे शाह जे हथ में आ सैयद मेरे अली शाह जो हथ हजरत हैदर करार वलियन जे सरदार अली शेर खुदा जे हथ में आ केड़ो अली अरे शाह मर्दा शेर यजदा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली सैफिल्ला जुल्फिकार केड़ो अली मुराददारे खफी जली है वो जिधर भी देखो अली अली है वो गवा मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है बड़े रजतुल मानसात मोजो हथ मुझे मुर्शिद सैयद मेरे शाह जे हथ में मेरे शाह जो हथ सोने दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जे हथ में कहा तो रखिस दीदार तो कराए से ठीक हो क्या सोने दस्तगीर बादशाह की जब दीदार कराइस जिसे तो मेरे शाह जो दस्तगीर बादशाह के जे हथ में दस्तगीर बादशाह के जो हथ हजरत अली करमल्ला वजह जे हथ में हजरत अली करमल्ला वजह जो हथ मदीने वाले घोट जे हथ में मदीने वाले घोट जो तो खुद खुदा जे हथ में रब जब दीदार कराइस मदीने वाले घोट जब दीदार अड़े यति अल्लाह हमारा ये फटन ते कथा कथा पहाड़ गईस भाई जो सोर जो हथ कहने नहीं से अखी खुली वयूं वडेरे जो साईं जो वडेरा भैया कटोड़े रोड़ियों भैया तो मुझे दिखा पस के कदम टेकरी पे साईं माल वियो तोता कुर्बान जमीन तोता कुर्बान फसल तोता कुर्बान पुत्र तोता कुर्बान जाल तोता कुर्बान जान मुझी तोता कुर्बान भैया तो नटोड़ जाए छो छाव जे कर जे तो कोई मिसल नहीं मेरे ढोलन दी अरे कोई मिसल नहीं मेरे ढोलन दी वो चुप कर मेहराली इत्तेजा नहीं बोलन दी इत्तेजा नहीं बोलन दी तो सुभान अल्लाह मा अजमल कमा असल कमा अकमल का ओ किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक क्या किथे जानिया वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि